हेलो साहब, अस्सलाम वालेकुम ख़वातीन और हज़रात, तव्हांखे खुश आमदीद चवां थो मां पंहिंजे सिंधी तनवीर यूट्यूब चैनल ते। अॼु ही जेको वीडियो आहे, अगरि तव्हां इन ते अमल कंदव त तव्हांजा वार त वॾा थींदा ई थींदा। ऐं अगरि तव्हां हिन जेको नुस्ख़ो तव्हांखे ॿुधाईंदुमि, तव्हां डेली तव्हां अगरि अप्लाई कंदव त तव्हांजा जेके वार आहिनि उहे ॾाढा मज़बूत थी वेंदा। त अचो पाण वीडियो शुरू कयूं था। ही नुस्ख़ो तैयार करण लाइ तव्हां वटि हिकिड़ो बसर ऐं पाणी ऐं हिकिड़ी तव्हां वटि वेज़लिन नंढी छाशे में हुजणु खपे। वेज़लिन हिकिड़ी वॾी हुन में ईंदी आहे डॿी में, ऐं हिकिड़ी नंढी में ईंदी आहे। नंढी तव्हां वटि हुजणु खपे उन जा, छो त 3 चम्मच जेके आहिनि तव्हांजा वेज़लिन उन में यूज़ थींदा। हाणे जीअं तव्हां पंहिंजो बसर जेको आहे उन खे तव्हां साफ़ु करे धोई करे उन जी छिलका लाहे उन खे कटींदो कंहिं छुरी जे ज़रिए सां उन जा नंढा नंढा पीसिस कंदो। नंढा पीसिस करे उन खां पोइ उन तव्हां हिकिड़े कप में रखी छॾंदव हाली। उन खां पोइ जेको आहे उहे तव्हांजा बसर जेके आहिनि उहे तव्हां हिकिड़ी जूसर मशीन में रखंदव। जूसर मशीन में रखी करे उन में तव्हां उन में थोरो पाणी मिलाईंदो। घणा ॿ चम्मच पाणी मिलाईंदो। 2 चम्मच पाणी मिलाए करे उन खे सही तरह उनखे घुमाए करे माना जूसर मशीन में उन जो तव्हां पेस्ट कंदव। उन जी पेस्ट जंहिं महिल थी वेंदी उहा तव्हां कढी ॿाहिरि सॼो उहो जेको पेस्ट थी वेंदी। उन खां पोइ तव्हां हिकिड़ी छाणी खणंदव। उन छाणी में उहो सॼो मटीरियल विझी करे उन खे छाणींदव। जेको छाणी में मटीरियल बचंदो न उहो तव्हांजो यूज़लेस आहे, उहो तव्हां सटे छॾंदव। ऐं जेको पाणी तव्हां हिकिड़े पाणी जेको हूंदो सफ़ा लिक्विड टाइप, उहा वञी तव्हांजो कम जो हूंदो। सही आहे। उन खां वञी रखी करे उन में तव्हां जेको आहे त पंहिंजी वेज़लिन जा 2 चम्मच या 3 चम्मच मिलाईंदव। हाणे उन में जीअं ई उन पाणी में वेज़लिन विझंदव, वेज़लिन विझी करे तव्हां हाणे उहो जेको वेज़लिन हूंदी आहे उहा मखण टाइप हूंदी आहे। उन खां पोइ छा कंदव, हिकिड़ो तव्हां पाणी गरम कंदव, चुल्हे ते पाणी गरम करे उन पाणी गरम में माना तव्हां वटे में अगरि उहा जेको शयूं हुयूं, बसर आयो हुयो या उहो बि इहो वेज़लिन हुई, उहा विझी करे उन गरम पाणी में हाली रखंदव, जीअं माना वेज़लिन तव्हांजी सफ़ा ॻरी वञे। सही आहे। गरम पाणी में माना ईअं रखी छॾंदव। उन खां पोइ जेको तव्हांजी इहो तेल ठही वेंदो न, उन तेल खे तव्हां अगरि 1 ॾींहं में यूज़ कंदव त उन ॾींहुं तव्हांजा पका थी वेंदा। वरी अगरि तव्हां ॿिए ॾींहुं हणंदव त तव्हांजा वार इनशाला वधी ईंदा। इहो अॼु जो नुस्ख़ो हुयो। अगरि तव्हां इन खे अप्लाई कंदव त तव्हांजे लाइ मुफ़ीदो कारआमद इनशाला साबित थींदो। हीअ वीडियो जे लाइ मूंखे सब्सक्राइब कजो ऐं हीअ वीडियो शेयर कजो ॿिए दोस्तनि में। महिरबानी। कमाल का शख्स था वो जिसने मेरी जिंदगी तबाह कर दी। राज की बात है